नाज़रीन, सिंध के ॿियनि शहरनि जा खैरापुर में भी एकता के हवाले से तकरीब मुनक़िद कई वई। इन हवाले से ॾिसूं था ये रिपोर्ट। वरी वेड़ा वसंदा खुशहाल थींदी सिंध जे उनवान हेठ अॼु सिंध चिल्ड्रन एकेडमी में हर साल जहाँ हिन साल भी जेको एकता जो ॾियारो तमामु बेहतरीन तरीक़े से मल्हायो वियो आहे। ॿारनि पंहिंजे ख़ुशी ऐं उनमें जेको आहे टेबलोस भी पेश कया आहिनि, उन्हनि तकरीरूं भी कयूं, जेके महिमान हुआ उन्हनि भी ॻाल्हायो। सकाफ़त ॾियारे ते अॼोके ॾींहं ते असांजो सिंधियुनि जो ईद जो ॾींहुं आहे। सिंध जे ॿारनि में, सिंध जे साफ़िन में, शागिर्दनि में, मेडिकल कॉलेजनि में, यूनिवर्सिटियुनि में हीउ ॾींहुं तमामु भले नमूने मल्हायो थो वञे ऐं इंशाअल्लाह सद ही सकाफ़त ज़िंदाबाद, सिंधी कल्चर ज़िंदाबाद। सिंध चिल्ड्रन एकेडमी हमेशा का बि शइ केटीअ जे सर ते हीउ ॾिणु मल्हाईंदी रही आहे ऐं असां ॿारनि खे तालीम सां गॾोगॾु इहा बि तरबियत ॾींदा आहियूं त हू पंहिंजी 5000 साल पुराणी सकाफ़त खे न विसारनि। ऐं उनखे अलावा हिन साल जेका हीअ वॾी ॿोॾ आई आहे, वॾी बरसाति पई आहे, असां हिन प्लेटफॉर्म तां तालीम जो त पैगाम ॾियूं था, पर अॼु इहो पैगाम ॾिनो आहे त पंहिंजे ॾुतड़ल ऐं मुतासिर थियल अवाम जी, पंहिंजनि मारूअड़नि जी, पंहिंजनि सांगीड़नि जी मदद कनि। तमामु असां सिंधियुनि जे लाइ हिकु फ़ख्र जो ॾींहुं आहे त असां माना सिंधी कल्चर डे खे प्रमोट था कयूं अॻिते ऐं पंहिंजे तालीमी इदारनि में हिन कयूं था। उन सां गॾु गॾु जेको आहे मां सिंधी सकाफ़त तमामु घणी पुराणी सकाफ़त आहे। मां हिन केटीएन जे ज़रिए माण्हुनि खे इहो मैसेज ॾींदमि त सकाफ़त जे ॾियारे ते महिरबानी करे तालीम ते तवजो ॾियाराइनि ॿारनि। भाईचारो असांजी सिंध धरती अमन जी धरती आहे ऐं मां चाहींदमि त ॿार जेकी आहिनि असांजा तइलीम जे तरफ़ घणो रुझान ॾियनि। सब खां पहिरियां त असां शुक्र अदा कंदासीं सर कुर्बान मंगी जो, मैम शबाना जो, त असांजो एकता जो ॾींहुं उन्हनि सेलिब्रेट करायो असांजे स्कूल में। सिंध जे अकेडमी जे हर साल इहो थींदो रहंदो आहे, बट हिन साल असां इलाही इंजॉय कयो आहे ऐं असांजी इहा ई गुज़ारिश आहे त हर साल असांजो एकता ॾींहुं ईअं ई सेलिब्रेट थिए जीअं अॼु थियो आहे। चयो मां छा ॾियां, चंड चयो मां साथ ॾियां, मूं चयो मूंखे सिंध खपे। असां ख़ासि करे कावश केटीअन जा थोराइत आहियूं जिन हिन सकाफ़ती प्रोग्राम जो रवाज विधो ऐं अॼु असांखे वॾी ख़ुशी आहे त ॿार औरतूं नंढा ॿार सभु जेको आहे सो अॼु ख़ुशि आहे। कैमरामैन शुएब चन्ना सां गॾु खान मोहम्मद, KTN न्यूज़, खैरपुर।